Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। सलाम रमज़ान में अवां सभिनी खे भली कार चवां थी। हमेशा जियां अवां जी मेज़बान शाज़िया करीम अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां ऐं उम्मीद कयां थी तमामु बिल्कुलु ठीक ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो ऐं यकीनन हीउ जेको महीनो आहे तमामु घणो रहमतुनि वारो आहे, बरकतुनि वारो आहे ऐं सभ खां वॾी ॻाल्हि त हीउ महीनो महिमान आहे ऐं यकीन कयो अहसासु ई नथो ॾिसो कीअं ॾींहं गुज़रंदा पिया वञनि ऐं अॼु वरी हिकिड़ो तमामु घणो भलारो ॾींहुं बि आहे। रमज़ान खां अलावा बि जेकॾहिं ॻाल्हि कजे त जुमे जी अहमियत असांजे लाइ तमामु घणी हूंदी आहे ऐं जुमे जी अहमियत दीनी एतबार सां बि तमामु घणी आहे ऐं वरी जॾहिं रमज़ान में जुमो ईंदो आहे त उनजी अहमियत ऐं उनजी फ़ज़ीलत अञा वधी वेंदी आहे। तव्हां सभिनी खे जिन असांखे अॼु जॉइन कयो आहे रमज़ान जूं बि वाधायूं हुजनि ऐं उनखे अलावा जुमे जूं बि तमामु घणियूं वाधायूं हुजनि, छो त जुमे जी मुबारक बि ॾिनी वेंदी आहे ऐं ॾियणु बि खपे, छो त हीउ तमामु घणो बाबरकत ॾींहुं आहे। बहरहाल ॻाल्हि ॿोल खे असां अॻिते वधाईंदासीं, पर सभ खां पहिरियों अव्हांखे ॿुधाईंदी हलां त हिन नशियात खे अव्हां ताईं पहुचाइण में जेके सहकारी आहिनि उहे केरु केरु आहिनि उन्हनि जो ज़िक्र कंदी हलां। सभ खां पहिरियों हिन नशियात खे अव्हां ताईं पहुचाइण में सहकारी आहिनि करशी जामे शीरी वारा। सहर हुजे या इफ़्तार हुजे, ॿिन्ही में करशी जामे शीरी जो इस्तेमालु तमामु घणो थींदो आहे। अॼुकल्ह त फोटे जो फ्लेवर बि आहे, जेकॾहिं अव्हांखे फोटो तमामु घणो पसंदि आहे त अव्हां उहो फ्लेवर बि पी सघो था ऐं उहे बि रिफ्रेशमेंट बि आहे, रिफ्रेश बि कंदो आहे ऐं ॿी ॻाल्हि त सहरी में उहे बि इलायची जो इस्तेमालु करणु खपे, छो त उन सां सॼो ॾींहुं उन जो अहसासु घटि थींदो आहे। त पोइ अव्हां करशी जामे शीरी जो इंतख़ाबु करे सघो था। उनखां पोइ सहकार हासिलु आहे ऑलपर्ट्स क्रीम वारनि जो ऐं ऑलपर्ट्स वारनि जी क्रीम तमामु बहितरीनु हूंदी आहे। अव्हां फ्रूट चाट में बि इस्तेमालु करे सघो था या ॿियनि जिन तामनि में अव्हांखे क्रीम जो इस्तेमालु तमामु घणो सुठो लॻंदो आहे त अव्हां उन्हनि में ऑलपर्ट्स क्रीम वारनि जी क्रीम जो इस्तेमालु करे सघो था। उनखां पोइ टेलीनॉर 4G वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं ऐं इंटरनेट अॼुकल्ह ज़िंदगी जो हिकिड़ो अहम हिसो बणिजी चुकी आहे। पहिरियों ख़त जो दौरु हूंदो हुयो त उन में महीननि जा महीना वरी जवाब जा मुंतज़िर हूंदा हुआसीं, पर हाणे असां कुझु सेकेंड्स में दुनिया सां कनेक्ट थी सघूं था ऐं इहो कमाल आहे इंटरनेट जो। पर जॾहिं 4G नेट जी ॻाल्हि अचे थी त पोइ स्पीड जी ॻाल्हि अचे थी, रफ़्तार जी ॻाल्हि अचे थी, अञा वधीक मामला आसान थी पवनि था। त टेलीनॉर 4G वारनि जे सहकार जा बि तमामु घणा थोराइता आहियूं। उनखां पोइ डायमंड सुप्रीम फोम वारनि जे सहकार जा थोराइता आहियूं ऐं जेकॾहिं सुठो फॉर्म हूंदो त बहितरीनु ऐं पुरसुकून निंड ईंदी। जेकॾहिं निंड सुठी ईंदी त पोइ सॼो ॾींहुं इलाही बहितरीनु गुज़रंदो। त इन करे कुझु इहे जेके ज़रूरतूं आहिनि न उन्हनि जो ख़्यालु बि करणु खपे। तव्हां डायमंड सुप्रीम फोम जो इंतख़ाबु करे सघो था। शारजा कुकिंग ऑयल वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं। समोसा पचाइणा हुजनि, पकोड़ा पचाइणा हुजनि या को बि बहितरीनु ताम पचाइणो हुजे त उन में बहितरीनु गिह जो इंतख़ाबु करणु खपे ऐं ख़ासि करे शारजा कुकिंग ऑयल वारनि जो जेको ऑयल आहे उहो तमामु बहितरीनु आहे, सिहत जे उसूलनि जे इन मुताबिक़ आहे। तव्हां उनजो इंतख़ाबु बि करे सघो था, इन जो सहकार बि हासिलु आहे, त इन हवाले सां उनजा थोराइता आहियूं। एनेक्स होम अप्लायंसिस वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं ऐं हिन मुंद में ख़ासि करे रमज़ान जे महीने में तमामु बहितरीनु मशरूब तयारु कया वेंदा आहिनि। मुख़्तलिफ़ फ्रूट्स जा या जेके खाधा तयारु कया वेंदा आहिनि त उन्हनि जो हिकिड़ो ख़ासि एतमामु हूंदो आहे। त पोइ मां एनेक्स होम अप्लायंसिस वारनि जा प्रोडक्ट इस्तेमालु करे सघो था, तमामु बहितरीनु आहिनि। उनखां पोइ सोगो वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं ऐं सुरहाण प्रीमियम गोल्ड डस्ट नवां रिश्ता जोड़े चांहि जी तमामु बहितरीनु पती आहे, अव्हां इंतख़ाबु करे सघो था ऐं तमामु बहितरीनु चांहि तयारु थींदी आहे। उनखां पोइ फलक बासमती राइस वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहिनि। मूंखे ख़बर आहे त हिन महिल अधीन जे ज़हन में इहा ई ॻाल्हि हलंदी हूंदी त छो न अॼु बिरयानी तयारु कजे। जेकॾहिं बिरयानी पचाइण जे इरादे में आहे या मूड आहे त पोइ अव्हां फलक बासमती राइस जो इंतख़ाबु करे सघो था। उनखां पोइ सुपरस्टार मोटरसाइकिल वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं। ईद अचण वारी आहे, पंहिंजे कंहिं प्यारे खे गिफ्ट करे सघो था ऐं उहे बि मोटरसाइकिल हिन तेज़ रफ़्तार दौर में वक़्त जी अहम ज़रूरत आहे।
उनखां पोइ हबीब ऑयल मिल्स वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं ऐं हबीब जे प्रोडक्ट्स खां केरु वाक़िफ़ न आहे। सालनि खां वठी हबीब जा प्रोडक्ट्स असां पंहिंजे घरनि में इस्तेमालु कंदा था अचूं, मतिलबु पुर एतमाद कंपनी आहे। उनखां पोइ बेक पॉलिश वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं। बहितरीनु सयूं खाइणियूं हुजनि या ॿिया जेके प्रोडक्ट्स आहिनि बेक पॉलिश वारनि जा, उहे बि तमामु बहितरीनु आहिनि। उनखां पोइ कोहिनूर चांहि वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं ऐं कोहिनूर वारनि जी चांहि बि कमाल हूंदी आहे, बिल्कुलु अवां ट्राए करे ॾिसिजो, ठीकु आहे। उनखां पोइ वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं। अॼुकल्ह घर हर कंहिंजी ज़रूरत आहे, त जेकॾहिं सुठो घर ऐं मुनासिब क़ीमत में अव्हांखे खपे त पोइ अव्हां राब्तो करे सघो था वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स वारनि सां। उनखां अलावा रूह अफ़ज़ा वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं ऐं रूह अफ़ज़ा वारनि जो जेको मशरूब आहे उहो बि तमामु बहितरीनु आहे, अव्हां उनजो इंतख़ाब बि करे सघो था। उनखां पोइ महिराण स्पाइसिस वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं ऐं महिराण जो जॾहिं नालो खॼंदो आहे त पोइ हिकिड़ो ज़ाइक़ो मुंहं में पाणी तरी अची वेंदो आहे, छो त अॼुकल्ह हर कोई चाहींदो आहे ख़ासि करे रमज़ान जे महीने में चाट हुजे, उहा बि चटपटी हुजे या को ॿियो ताम हुजे त उहो बि बाक़ाइदा रोगनी बि हुजे ऐं चटपटो बि हुजे, मसालेदार बि हुजे, त पोइ अव्हां महिराण स्पाइसिस जो इंतख़ाब करे सघो था। उनखां पोइ हर्बियन हर्बल फार्मा तमामु बहितरीनु हिननि जा प्रोडक्ट्स बि हूंदा आहिनि, अव्हां हिननि जो इंतख़ाब बि करे सघो था। प्रोटीन जूस ॿारनि जे लाइ या वॾनि जे लाइ ॿिन्ही जे लाइ तमामु बहितरीनु आहे ऐं सिहत बख़्श आहे, त प्रोटीन जूस वारनि जे सहकार जा बि तमामु घणा थोराइता आहियूं। उनखां पोइ फास्टर मोबाइल एसेसरीज़ वारनि जे सहकार जा बि तमामु घणा थोराइता आहियूं। हाशमी इस्पगुल ऐं हिन महीने में या उएं बि हाशमी इस्पगुल जो इस्तेमालु तमामु बहितरीनु आहे, छो त कॾहिं कॾहिं असां थोरी पाण सां ज़्यादती करे वेंदा आहियूं, घणो खाई वेंदा आहियूं, त पोइ उन करे उन शइ खे या उन ताम खे डाइजेस्ट करण जे लाइ तमामु बहितरीनु आहे हाशमी इस्पगुल। उनखां पोइ मुगलिया निमको वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं ऐं निमको त हर कंहिंजी पसंदि हूंदी आहे, वॾा हुजनि या ॿार हुजनि या अॼुकल्ह निमको मां काफ़ी डिशिस बि तयारु कयूं वेंदियूं आहिनि, त अव्हां मुगलिया निमको जो इंतख़ाब करे सघो था। उनखां पोइ इंटर फूड वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं ऐं इंटर फूड वारनि जा जेके प्रोडक्ट्स हूंदा आहिनि उहे बि सिहत जे इन मुताबिक़ हूंदा आहिनि, यानी कि सिहत बख़्श हूंदा आहिनि। उनखां पोइ पांडा केमिकल वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं ऐं ईद अचण वारी आहे, हर कंहिंखे यकीनन फ्रेश नज़र अचिणो आहे, पंहिंजो लुक तमामु बहितरीनु हर कंहिंखे रखण जी त हसरत हूंदी आहे, हर असांजी अधी हुजे या भाउ हुजे उहो चाहींदो आहे त मां बिल्कुलु फ्रेश ऐं मुंहिंजी जेका स्किन आहे उहा तमामु सुठी नज़र अचे, त पोइ अव्हां फेस फ्रेश जो इंतख़ाब करे सघो था। उनखां पोइ मीज़ान LED लाइट वारनि जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं ऐं आख़िर में आहे मलका फूड द क्वीन ऑफ टेस्ट। ऐं मलका फूड जेका कंपनी आहे उहा बि काफ़ी वक़्त खां कमु करे पई, इन जा जेके मसाला आहिनि उहे बि तमामु बहितरीनु आहिनि। अव्हां ज़रूरु पंहिंजे घरनि में आज़माए ॾिसिजो त जेतिरियूं बि सहकारी कंपनीज़ आहिनि हिन नशियात खे अॻिते वधाइण में, उन्हनि सभिनी जे सहकार जी तमामु घणी थोराइती आहे। सहकार अव्हां जो बि हूंदो आहे, सहकार उन्हनि महिमाननि जो बि हूंदो आहे जेके पंहिंजो ख़ासि वक़्तु कढी हिते कही ईंदा आहिनि, त उन्हनि जी आजियां कंदासीं, उन्हनि खे भली कार चवंदासीं। रमज़ान जे हवाले सां ख़ासि करे अॼु कुझु ग़िज़ा जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं ऐं जेके शख़्सियतूं आहिनि उमेदु कयां थी त उनखे अव्हां जॾहिं स्क्रीन ते ॾिसंदो त अव्हांखे ख़ुशी थींदी तमामु घणी। पहिरीं जेका शख़्सियत आहे जंहिंसां मां जी मुलाक़ात कराइण वारी आहियां, माशाअल्लाह इस्लामिक स्कॉलर आहिनि ऐं उनखां अलावा रूहानी मामला या ख़ासि करे तिब नबी जे हवाले सां बि तमामु घणी ॼाण ऐं मालूमात रखनि था। हकीम मौलाना ज़ुबैर अब्बासी साहब, अस्सलाम वालेकुम, कैसे मिजाज हैं आपके? और बहुत शुक्रिया, आपने ख़ास वक्त दिया, आपको रमज़ान भी मुबारक हो और जुम्मा भी मुबारक हो, तो बहुत शुक्रिया। आपसे गुफ्तगू करेंगे जी व्यूवर्स। उन खां पोइ सिंध जो लाडलो फ़नकार, मतिलबु सिंध मां चवंदी आहियां त उन जे दिलि में धड़कंदी आहे, उहो सिंध जे दिलि में धड़कंदो आहे। सुफ़ियाना कलाम हुजनि या सिंध जा गीत हुजनि, हुननि जो हिकिड़ो पंहिंजो ई अंदाज़ आहे जेको मन खे मोहींदो आहे। भलीकार चऊं था तुफ़ैल ख़ान संजराणी खे, अस्सलाम वालेकुम। अव्हांखे भलीकार चऊं था, रमज़ान बि अव्हांखे मुबारक हुजे ऐं जुमे जो बाबरकत ॾींहुं आहे, अव्हांखे जुमो मुबारक हुजे। वॾा वड़ अव्हां पंहिंजो ख़ासि वक़्तु कढी हिते आया आहियो जी व्यूवर्स। उन खां पोइ हिन घर जो भाती मौजूदु आहे ऐं कंहिं तारुफ़ जी मोहताज उहा शख़्सियत कोन आहे, अव्हां उन्हनि खे सालनि खां ॿुधंदा पिया अचो ऐं हिन टीम जो, हिन नशियात जो ख़ासि हिसो आहिनि। भलीकार चऊं था मोहम्मद इस्माइल चांडियो साहब खे, अस्सलाम वालेकुम, ख़ैरियत सां आहियो क़िबला? मज़े में? जुमे जूं वाधायूं अव्हांखे हुजनि ऐं रमज़ान बि हिकु भेरो ॿीहर अव्हांखे मुबारक हुजे। जी व्यूवर्स, हाणे सभई सिलसिला तक़रीबन पंहिंजे इख़्तिताम ते पहुची चुका आहिनि। महिमाननि सां मुंहिंजी मुलाक़ात बि थी चुकी आहे ऐं जेके ॻाल्हियूं मुंहिंजे दिलि में हुयूं उहे बि अव्हां सां ओरे चुका आहियूं। हाणे बाक़ाइदा हिन नशियात खे असां अॻिते वधाईंदासीं ऐं सभ खां पहिरियों इस्माइल साहिबु अव्हांखे दरख़्वास्त कंदसि
त अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे बाबरकत ऐं बाझारे नाले सां शुरूआति थिए नशाद जी बाक़ाइदा ऐं उनखां पोइ वरी अव्हां सां कचहरी बि करणी आहे कुझु अव्हां जे आवाज़ में कलाम बि ॿुधणा आहिनि बिस्मिल्लाह ला इलाहा इल्लल्लाह 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 ओ पैगंबर जॾहिं रब खे सॾियो तबाह मां बणिजी बाग़ वयो पैगंबर जॾहिं रब खे सॾियो तबाह मां बणिजी बाग़ वयो हज़रत इब्राहीम चयो हज़रत इब्राहीम चयो ला इलाहा इल्लल्लाह 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 हो मुझो रब मां मिठी जी लोलिल में सभिनी पखियुनि जी ॿोलिल में मां मिठी जी लोलिल में सभिनी पखियुनि जी ॿोलिल में सभिनी पखियुनि जी ॿोलिल में समुंड सॼे जी छोलनि में समुंड सॼे जी छोलनि में ला इलाहा इल्लल्लाह 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 चंद्र सदी चांडाणे अंदर फसलनि जी सावाणे अंदर चंद्र सदी चांडाणे अंदर फसलनि में सावाणे अंदर मौजुल में मेहराण अंदर मौजुल में मेहराण अंदर ला इलाहा इल्लल्लाह 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 हर कोई या उन जो बंदो रहम भरियो शल रहम कंदो इस्माईल उन जो बंदो रहम भरियो शल रहम कंदो विरद ज़ुबान ते ही रहंदो विरद ज़ुबान ते ही रहंदो ला इलाहा इल्लल्लाह 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 सुभान अल्लाह तमामु मिठड़ो माशाअल्लाह अव्हांजो अंदाज़ ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे बाझारे नाले सां बाक़ाइदा हिन नशाद जी ओपनिंग थी आहे शुरूआत थी आहे उहे बि चवंदा आहिनि त बल्कि अहादीस में बि आहे त कलमो पढ़ंदा कयो कसरत सां छो त कलमो ईमान खे ताज़ो कंदो आहे ऐं सुभान अल्लाह एतिरा भेरा वरजाए वरितो त माना इहे रूह खे राहत मिली वई तुफ़ैल साहिबु अव्हां ॿुधायो कुझु नंढपण में रमज़ान अव्हांजो कीअं गुज़रंदो हो छा तयारियूं हूंदियूं हुयूं ॻोठ में रहंदा हुआसीं ऐं असल में छा आहे जो रमज़ान हुजे या मज़हब जो कोई बि रंग हुजे उहो घरनि में बचपन में नज़र ईंदो आहे जंहिंखे असीं वापराईंदा आहियूं ॾिसंदा आहियूं त घर में को रोज़ो रखे थो छो थो रखे पोइ छा कंदा आहियूं बचपन में पोइ वरी जॾहिं अमड़ ऐं अबा या घर जा भाती उन खे ॿुधाईंदा आहिनि त बनिस्बत ॿाहिरि जो आहे आसानी सां ॻाल्हि में सम्झ में ईंदी आहे तुंहिंजो एतिरो ई साले सवाबु आहे पोइ बचपन में
पोइ जहिड़ा कंदासीं विढ़ंदा हुआसीं त असांखे बि रोज़ो रखायो। पोइ घर वारा चवंदा नंढा आहियो, गर्मियूं आहिनि, अञा तव्हांजी एज न आहे। अमर चवंदी अबा भञी न विझी रोज़ो हा, ईअं लेकिन ॾिसो न उहो अमल जेको घर में दोहिराइजे पियो जंहिंजी कैफ़ियत जो पाण खे अंदाज़ो कोन्हे, साले सवाब जो अंदाज़ो कोन्हे त केतिरो आहे। पर उन वक़्तु अगरि जेकॾहिं घर में अमल थिए पियो त पोइ उन ते ॿार ज़िद ज़रूरु कंदो आहे। बचपन में बि रोज़ा रखियासीं, पोइ कुझु रोज़ा अमर चवंदी हुई त तूं ज़िद में करे रखिया बाबा, हाणे पोइ ॾिसंदासीं त तुंहिंजी हालत सुठी न आहे। पोइ चवंदा बाबा ॿिनि हिसनि में रोज़े खे तक़सीम कर, हींअर तूं मंझंदि जो खा, वरी शाम जो खाइजांइ। पोइ इहा ॻाल्हि बि सम्झ में आई पई त उहो मुंहिंजो बचपन हो। पर जॾहिं इन ॻाल्हि जी ख़बर पई त जवान में क़दम रखियोसीं त रोज़े जो केॾो ई साले सवाबु आहे, त पोइ जवानी जो तक़रीबन हिसो जेको गुज़रियो आहे ओपनिंग वारो, उन में तक़रीबन रोज़ा रखियासीं। महिनत कंदा हुआसीं, मज़दूरी बि कंदा हुआसीं, गैरेज ते कमु कंदा हुआसीं। पोइ उन में नाना मूंसां गॾु हूंदो हुओ, चवंदो हो त रोज़े जे दौरान हिन शयुनि जो तमामु घणो ख़्यालु करिणो आहे। असांजा जेके अंदरूनी सिंध जा शहर आहिनि ख़ासि गर्मियुनि में ॾाढा गरम थींदा आहिनि, ॾाढा गरम, बिल्कुलु सही चयो। ऐं एॾा वरी उन दौरान गैरेज जो जेको कमु आहे, मथां छपरो कोन, गाॾी जो बिहारण, वरी गाॾी में कमु करण जो जेको सिलसिलो हो उहो ॾाढो ॾुखियो हूंदो। बहरहाल तकलीफ़ूं केतिरियूं बि हुजनि पर नंढपण जो उहो पटड़े भत ते रखियल रोज़ो कोन विसरंदो आहे। सची ॻाल्हि इहा आहे। बिल्कुलु आहे, बिल्कुलु ईअं आहे। छो त इहे यादगिरियूं आहिनि जेके जॾहिं वॾा थी विया आहियूं त पोइ हाणे अहसासु थो थिए असां छा मिस कयो आहे। हाणे हज़ारे ताम साम्हूं हूंदा आहिनि पर शायदि उहा ख़ुशी जेका नंढपण में पटड़े भत ते थींदी उहा शायदि हिन महिल नथी थिए। ऐं सुबुह वारे पहर में जेके थोरो ताम पचंदो हो, पर उन दौरान असीं अमड़ खे, बाबा खे, सभिनी खे नंढड़ी उमिरि में वरी कमु कंदे ॾिसंदा हुआसीं। गर्मी में चवंदासीं, वरी पुछा कंदासीं तव्हांखे रोज़ो न आहे? रोज़ो आहे। सही, वॾी ॻाल्हि बोल के असां अॻिते वधायूं था। सर, जैसा कि तुफैल भाई ने बात की कि माँ बाप से पूछते थे कि हम रोज़ा क्यों रख रहे हैं, आप कुछ बताना पसंद करेंगे कि रोज़े का असल मकसद क्या है, मफ़हूम क्या है? अल्हम्दुलिल्लाह वहदा वस्सलातु वस्सलामु अला मन ला नबिय्य बअदा। क़ाल अल्लाहु तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि स्समीउल अलीम मिनश शैतानिर रजीम। या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस सियाम कमा कुतिबा अलल लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। माशाअल्लाह, तुफैल भाई ने अपनी गुफ्तगू में आपके सामने बयान किया। असल बात यह है कि बचपन से जब हमारी तरबियत होती है घर वालों की तरफ से, इस्लामिक माहौल होता है, इस्लामी घराना होता है, तो हमें बचपन से ही नमाज और रोज़े की तरफ राग़िब किया जाता है। और ये सब कुछ हमारे घर वालों की तरफ से होता है। पैदा होते हैं, हमारे कानों में अजान दी जाती है, हमारा इस्लामी नाम रखा जाता है। तो ये अल्लाह रब्बुल आलमीन का हम पर बहुत बड़ा और फ़ज़ल है और उसका करम है कि अल्लाह रब्बुल आलमीन ने जिस घराने में हमारी आंख खोली वो इस्लामी घराना था। तो इस पे अल्लाह रब्बुल आलमीन का मैं और आप जितना शुक्र अदा करें उतना कम है। तो बचपन से हमको जो तरबियत मिली, हमने अपने माँ बाप को जो देखा, बड़ों को जो देखा, वो नमाज़ पढ़ते हुए और रोज़ा रखते हुए, तो हमने भी इसी तरह से नमाज भी पढ़ी और रोज़ा भी रखा। लेकिन अगर हम इस बात की तरफ आएँ कि रमज़ान के रोज़े हम रख रहे हैं, इसका बैकग्राउंड क्या है, पस मंज़र क्या है, इसका मकसद क्या है, हर चीज़ का एक मकसद होता है ना। जैसे अल्लाह रब्बुल आलमीन ने दुनिया में मुझे, आपको, हमको भेजा है, तो इस भेजने के पीछे भी एक मकसद है। सूरह ज़ारियात के अंदर अल्लाह रब्बुल आलमीन फरमाते हैं, वमा खलक़तुल जिन्ना वल इंसा इल्ला लियअबुदून, कि मैंने जिनो इंस को जो दुनिया में भेजा है इसलिए कि वो मेरी बंदगी करें। तो इंसान की पैदाइश का भी मकसद है। मैं और आप बेकार और बेमकसद पैदा नहीं हुए। हमें अल्लाह रब्बुल आलमीन ने जिस मकसद के लिए भेजा है वो है इल्ला लियअबुदून, कि मैं और आप अल्लाह रब्बुल आलमीन की इबादत करें, उसकी बंदगी करें। अब इसी तरह से जो माह रमज़ान चल रहा है, रमज़ान के रोज़ों का जो मकसद है वो उसके पीछे भी कोई ना कोई वजह तो होगी, कोई ना कोई सबब तो होगा। यही हम जानना चाहते हैं कि वो क्या सबब था कि रोज़े हम पे फर्ज कर दिए गए। देखें, ये रमज़ान की जो रोज़े हैं अल्लाह रब्बुल आलमीन ने सूरतुल बकरा के अंदर बयान फरमाया है, या अय्युहल्लज़ीना आमनू, ऐ लोगों जो ईमान लाए हो, कुतिबा अलैकुमुस सियाम, तुम पर फ़र्ज कर दिए गए रमज़ान के रोज़ों का रखना। अच्छा, काम क्योंकि मुश्किल था, सुबह से शाम तक की भूख और प्यास को बर्दाश्त करना, 16-15 घंटे की फास्टिंग आसान तो नहीं था ना, और वो भी इस गर्मी के अंदर। तो अल्लाह रब्बुल आलमीन ने एक तरीके से थपथपाते हुए और एक शाबाश देते हुए कि ये परेशान मत होना,
कमा कुतिबा अलल लदीना मिन क़ब्लिकुम, तुमसे पिछले जितने लोग थे उन्होंने भी रोजे रखे हैं। तसल्ली हो गई, हौसला हो गया कि ये काम करने वाला मैं नया नहीं हूँ, हम अकेले नहीं हैं, सुबह से शाम तक भूख और प्यास करने वाला मैं अकेला नहीं हूँ। कमा कुतिबा अलल लदीना मिन क़ब्लिकुम, बल्कि पिछली उम्मतों पर भी ये रोजा रखना फर्ज था। अब आखिर में अल्लाह रब्बुल आलमीन ने इस रमज़ान के रोज़ों का मकसद बयान किया कि मकसद क्या है। फरमाया लअल्लकुम तत्तकून, कि तुम्हारी जिंदगियां तब्दील हो जाएं। तकवा का माना है परहेजगारी, कि इन रमज़ान के रोज़ों की बरकत से असल में साल के 11 महीने हम दुनिया की दौड़ धूप में इतने लगे हुए होते हैं कि हम बात चीज़ों को भूल चुके होते हैं। सही कहा। मिसाल के तौर पे बुनियादी चीज़ है नमाज। नमाज आम रूटीन की ज़िंदगी के अंदर बाकी 11 माह हम इतनी तवज्जो नहीं देते, लेकिन रमज़ान के महीनों में अभी फजर की नमाज के लिए हम जाते हैं तो देखते हैं कि लोग पूरे के पूरे घराना माशाल्लाह इतना अच्छा लग रहा होता है, बच्चे भी, बड़े भी, बूढ़े भी, सब मस्जिद की तरफ जा रहे हैं। ये जो एक अलग से एक माहौल मिला हुआ है ना, तो ये रमज़ान के अंदर एक ऐसा माहौल अल्लाह रब्बुल आलमीन दे देता है कि इंसान जो दुनिया की तरफ राग़िब था वो खुद ब खुद ऑटोमेटिकली अल्लाह रब्बुल आलमीन की तरफ राग़िब हो जाता है। उसकी तवज्जो अल्लाह रब्बुल आलमीन की इबादत की तरफ लग जाती है। पूरे साल जिसने कुरान नहीं खोला होता वो रमज़ान के महीने में कुरान खोलता है। तो इस रमज़ान के महीने में अल्लाह रब्बुल आलमीन चाहते हैं कि इंसान की ज़िंदगी तब्दील हो जाए, और ये जो कुछ इसने इस एक महीने के अंदर मुशक्क़तें की हैं, जो कुछ उसने इस एक महीने के अंदर प्रैक्टिस की है, रोज़ा रखा है, कुरान पढ़ा है, तिलावत की है, नमाज पढ़ी है, इसको बाकी पूरी 11 माह की ज़िंदगी के अंदर अप्लाई करे, अपनी पूरी ज़िंदगी इसी फार्मूले के मुताबिक वो गुजारे। अल्लाह रब्बुल आलमीन ने रमज़ान के रोज़ों का ये मकसद रखा है। सही, यानी कि अगर भटक गए हो तो वापस लौट आओ, तुम्हारा यही दर। जैसे मौलाना साहब ने फरमाया कि इस महीने में खास करके बहुत सारे लोग कंटिन्यू कर लेते हैं। बिल्कुल सही कहा आपने। ऐसा है कि अगर 10,000 लोग हैं तो उसमें 1000-1500 लोग ऐसे होते हैं जो इसको कंटिन्यू कर लेते हैं एक महीना आने के बाद, और साल में लाखों करोड़ों लोग जो है इसकी कंटिन्यूटी में आ जाते हैं। मतलब एक ये खुदा की तरफ से इनाम है। माशाल्लाह। सो अवां सां कचहरी कंदासीं, आपसे भी गुफ्तगू मज़ीद करेंगे। व्यूवर्स, वक्त आहे हिते मुख़्तसिर साही जो साही न वधंदासीं अवां खे ॿुधाईंदे लाइ त हे प्रोग्राम, ये नशियात अवां सभिनी जे लाइ पेश कई पई वञे करशी जामे शीरी, ऑलपर्स क्रीम ऐं टेलीनोर 4G जे ताउन सां। मिलूं था मुख़्तसिर साही खां पोइ। सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान। सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान। जी व्यूवर, सलाम रमज़ान नशियात में एक भेरो ॿीहर अवां सभिनी खे भलीकार चवां थी। हीअ नशियात अवां ताईं पहुचाइण में सहकार हासिल आहे करशी जामे शीरी वारनि जो, ऑलपर्स क्रीम वारनि जो ऐं टेलीनोर 4G वारनि जो। इन्हनि जे सहकार जा तमामु घणा थोराइदा आहियूं। हिन नशियात जे सिलसिले खे असां अॻिते वधाईंदासीं ऐं तुफ़ैल ख़ान संजराणी अॼु के प्रोग्राम में मौजूदु आहे। ऐं कचहरी सां गॾो गॾु जेकॾहिं अवां जे बहितरीन आवाज़ में को कलाम न ॿुधंदसि त पोइ माने इहा ॻाल्हि ठहंदी कोन। ऐं जेकॾहिं तव्हांजा जेके परिसार आहिनि उहे बि चाहिनि था पंहिंजे सुफ़ियाणे अंदाज़ में को कलाम ॿुधायो। हाँ, सुल्तान बाहू सरकार जो हिकिड़ो बिस्मिल्लाह आहे, में लतीफ़ सरकार ऐं सुल्तान बाहू सरकार जो मिशन आहे इंशाल्लाह। अल्फ़ अल्लाह चंबे दी बूटी अत मुर्शिद मन विच लाई
अल्फ अल्लाह चंबे दी बूटी अते मुर्शिद मन विच लाई अंदर बूटी मुश्क मचाया अंदर बूटी मुश्क मचाया ते जान भुलण नू आई जीवे कामिल अते जीवे कामिल मुर्शिद बाहू जीवे जीवे कामिल मुर्शिद बाहू जग बूटी मन लाई हू अवल अल्लाह अलीम आला आलिम जो धनी कादर पंहिंजे कुदरत साण कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो सारा सचो धनी जय हमद हकीम करे पाण करीम ही जोड़ियूं जोड़े जहान जेड़ो तुझो नाम जेड़ो तुझो मत बाज भी हो जाई मगा रियथ बेरी थूणी तू छपर तू छाव कुजाड़ो कहाँ मालूम तो के सबकी जे रब मिलदा नातियां धोतियां ते रब मिलदा डडुआं ते मच्छियां नू जे रब मिलदा जंगल वेले फिरियां ते रब मिलदा गावां ते वछियां नू रब उन्हां नू मिलदा वे भुलिया नियतां सच्चियां ते अच्छियां नू तस्बी बोती फेर न बाहू तस्बी बोती फेर न बाहू उस तस्बी दा की पढ़ना
जेड़ा रब साडे नाल हिसाब न करदा ओह नल की हिसाब है कर। सुभान अल्लाह। तमाम सुहिणो ख़्याल माशाअल्लाह। ऐं लतीफ़ सरकार जी शाइरी या जेतिरा बि सूफ़ी बुज़ुर्ग आहिनि, बुज़ुर्गान दीन आहिनि, उन्हनि हमेशह दीन जी तबलीग कई आहे, दीन खे अॻिते वधायो लतीफ़ आहे। सरकार चवनि था त जे तो बे तब आया से आया तूं आहे, तूं आई ननी उमन लाइन पिया सदे पार ॾे। बिल्कुलु। मुंहिंजो कोई बि बेत जेकॾहिं ख़ुदा जी दहलीज़ ते न खणी वञे, सुहिणे सरदार नबी जी दहलीज़ ते न खणी वञे, पंजनि ॿारनि 14 मासूमनि जी दहलीज़ ते न खणी वञे, उन्हनि जी पैगाम सां अगरि अलॻि आहे त पोइ मुंहिंजो बेत न आहे। बिल्कुलु। अखर पढ़ अल्फ जो ॿिया वर्क सभु विसार, अंदरि अंदरि तूं उजार पना पढ़ंदे केतिरा। त जेसाईं अंदरि इंसान पंहिंजो नथो उजारे तेसाईं सभु कुझु पना ई आहे, सॼी गेम अंदरि आहे, कुझु बि न आहे। अंदरि कारो कांव ॿाहिरियां ॿोली हंज जी, अंदरि कारो कांव ॿाहिरां ॿोली हंज जी, अहिड़ो ठलो थाऊं भनी छो न भोरा कजे। बिल्कुलु। ऐं सुठियूं ॻाल्हियूं करण बि सदका आहे जारी। हाँ बिल्कुल है, हक है, सच है। वधिक ॻाल्हि ॿोल खे हम असां अॻिते वधाईंदासीं। सर हिकमत के हवाले से आपसे जानना चाहूँगी कि एक तो ये जानना चाहूँगी कि रोज़े से सेहत पर क्या असरात मुरतब होते हैं, और दूसरा सवाल यहीं पे ऐड करना चाहूँगी कि इफ्तारी का टाइम जब आता है तो फिर हम बेजा खाना पीना शुरू कर देते हैं, उसमें बहुत सारी स्पाइसी चीज़ें भी होती हैं जो कि सेहत के लिए ठीक नहीं होती, तो क्या रूटीन क्या होनी चाहिए रमज़ान में? देखें, रमज़ान जब आता है तो ये साथ में जो सबक और लेसन लेकर आता है वो है सब्र का, कि आप जब फास्टिंग से होते हैं, रोज़े से होते हैं, हलक आपका तर होता है, भूख लग रही होती है, सामने बेहतरीन किस्म का मशरूब पड़ा हुआ है, बंद कमरा है, तन्हाई है, कोई देखने वाला नहीं है, लेकिन आपको एक चीज़ रोक रही है, वो है अल्लाह रब्बुल आलमीन का खौफ और उसकी मोहब्बत। बेशक। तो ये चीज़ सब्र है जो रमज़ान ने हमको सिखाई है। अच्छा, हम क्या करते हैं, हम थोड़ा सा अपने मामलात को उलट हम ले गए हैं रमज़ान के अंदर। ख़ास तौर पर आप हॉस्पिटल्स के अंदर जाइए, इस वक्त कतार लगी हुई है और लोग हैज़े के मरीज़ और पेट के दीगर अमराज के मरीज़, और किसी को मोशन लगा हुआ है, किसी को क़य आ रही है, उल्टी आ रही है, किसी को पेट में दर्द है। हाँ, असल में हमारी हिकमत से भी ताल्लुक़ है, तो उस हवाले से हम लोगों को गाइड करते हैं। एक तो रोज़े के बारे में पहले मैं आपको बताऊं कि कैंसर तक का इलाज रोज़े से हो रहा है, इसलिए मैंने हिकमत के हवाले से ही सवाल किया और दोनों को मिक्स कर दिया कि बिल्कुल। तो कैंसर तक का इलाज जो है, और बहुत सारे ऐसे अमराज हैं जिनका रोज़े से हो रहा है। सुभान अल्लाह। अच्छा, अल्लाह रब्बुल आलमीन ने जो भी हमारे लिए निज़ाम पसंद किया है उसमें यकीनन खैर है। सुबह से शाम तक का अगर हमको फास्टिंग में रखा है, भूखा प्यासा रखा है, इसमें हमारे लिए खैर है। सही। अब हर चीज़ जो दीन की हमको लेनी है वो अल्लाह के नबी अलैहिस्सलातु वस्सलाम से और कुरान से हमको सीखनी है कि रमज़ान का रोज़ा हमने किस तरह रखना है, सहरी हमने किस तरह करनी है, अफ्तार हमने किस तरह करना है। ना सिर्फ ये कि हम तो मुसलमान हैं, आज यूरोपियन कंट्रीज़ और कुफ़ार भी हमारा निज़ाम, हमारे कुरान और हमारे हदीस से बहुत कुछ सीख के साइंस के अंदर उसको अप्लाई कर रहे हैं। सर मज़ीद इसी मौजू को हम आगे बढ़ाएंगे और तफसीलन आपसे जवाब लेंगे, मगर माज़रत के साथ बात आपकी काट रही हूँ। व्यूवर्स, वक्त आहे हिते मुख़्तसिसा ये जो हीअ नशियात अवां सभिनी जे लाइ पेश कई पई वञे। करशी जामे शीरी, ऑलपर्ट्स क्रीम ऐं टेलीनो 4G नेट वारनि जे सहकार सां। काॾे बि न वञिजो, ॾिसंदा रहिजो सलाम रमज़ान। सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान। सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान, सलाम रमज़ान रमज़ान रमज़ान।
जी व्यूअर सलाम रमज़ान नशरियात में एक बार ॿीहर अमां सभिनी खे भलीकार चवां थी मुख़्तसिर साईअ खां पोइ वरी अमां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। इन नशरियात खे अॻिते वधाइण में सहकार हासिल आहे करशी जामे शीरी ऑलपर्स क्रीम ऐं टेलिनो 4G। उनजे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं। साही ते वञण खां पहिरियों जेका असांजी ॻाल्हि ॿोल हले पई उहा हले पई त रोज़े जा फ़ाइदा कहिड़ा आहिनि ऐं उनखां पोइ वरी जॾहिं इफ़्तारी जे टाइम ते बेहतियाती कयूं था त उनजा नुक़सान कहिड़ा आहिनि। समाजत के साथ जो बात अधूरी रह गई थी मैं चाहूँगी कि उसको मुकम्मल करें कि रोज़ा रखने से फ़ायदा क्या होता है। बिल्कुल, मैं ये अर्ज़ कर रहा था कि पूरा दीन जो है ना ये हमको कुरान और हदीस की सूरत के अंदर हमारे सामने मौजूद है। क्या करना है, शब रोज़ कैसे गुजारने हैं, सहरी कैसे करनी है, इफ्तारी कैसे करनी है, और हर चीज़ में अल्लाह रब्बुल आलमीन ने, अगर नमाज भी है ना तो ये हमारी एक फिजिकली एक्सरसाइज है, ठीक है। इसी तरीके से रोज़ा भी है तो ये हमारी बॉडी के लिए बहुत सारे फ़वाइद लेकर आता है। दीन ने किसी भी मसले में हमको तशनगी नहीं छोड़ी है। कुरान मजीद सूरतुल अहज़ाब में अल्लाह रब्बुल आलमीन ने फरमाया लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना, लोगों तुम्हारे लिए मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की ज़िंदगी बेहतरीन नमूना है। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ने अपने शब रोज़ किस तरह से गुजारे, आप अलैहिस्सलातु वस्सलाम की ज़िंदगी में भी ये रमज़ान आया होगा, आप अलैहिस्सलातु वस्सलाम ने भी इस सहरी की होगी, अफ्तार की होगी, आका अलैहिस्सलातु वस्सलाम के सहाबा ने भी ये आयाम गुजारे होंगे। अब हमने उनसे सीखना है, उनसे देखना है, क्योंकि उन्होंने ही हमको साइंस भी सिखाई है, उन्होंने ही हमको हिकमत भी सिखाई है, उन्होंने ज़िंदगी के तमाम मामूलात हमको सिखाए हैं। अच्छा, कुरान मजीद सूरतुल हशर में अल्लाह रब्बुल आलमीन ने फरमाया मा आताकुमुर रसूलु फखुज़ूहु, बस जो चीज़ तुम्हें रसूल दे दें उससे ले लो, वमा नहाकुम अन्हु फंतहु, जिस चीज़ से रसूल तुमको रोक दें उस चीज़ से रुक जाओ। यानी दीन क्या है, डू एंड डोंट्स, ये करना है और ये नहीं करना, ये सिखाया किसने? मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने सिखाया। अब हम देखते हैं सीरत तैयबा से, अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की ज़िंदगी से, अपने असलाफ से, अपने सहाबा इकराम से, वो कई रोज़ भूखा रहते थे। आज हम थोड़ी सी देर भूखा रहने के बाद, रोज़ा गुजारने के बाद, जनाब आली जो हमारा दस्तरखान सजता है उस पर जो नेमतें अल्लाह रब्बुल आलमीन की दी हुई और उसकी अता करदा हम रखते हैं, ठीक है, अल्लाह रब्बुल आलमीन की अता करदा नेमतें हैं, लेकिन ये जिस्म, ये सेहत भी अल्लाह रब्बुल आलमीन की अता करदा नेमत है। हम देखते हैं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम और सहाबा इकराम बड़ी बड़ी जंगे पेट के ऊपर पत्थर बांध के लड़ा करते थे, यानी भूखे रहते थे। एक सहाबी जंगे अहज़ाब का वाक़या है, सहाबी नबी अलैहिस्सलातु वस्सलाम के पास आया, आकर कहने लगा अल्लाह के नबी अलैहिस्सलातु वस्सलाम, भूख की ये कैफियत है कि मैंने पेट पर पत्थर बांधा हुआ है। मेरे आका अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमाया अच्छा, तुमने पेट पर पत्थर बांधा हुआ है? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ने जब अपनी कमीज उठाई तो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम के पेट पर 2 पत्थर बंधे हुए थे। मालूम चला अल्लाह के नबी अलैहिस्सलातु वस्सलाम और ज्यादा फाके से थे और ज्यादा भूखे थे। तो पेट को खाली रखना ये हमारी बॉडी के लिए बहुत बेहतर है। इमाम बुखारी रहमहुल्लाह और जितने मुहद्दिसीन गुजरे उनके बारे में आता है कि वो सत्तू पीकर गुजारा किया करते थे, यानी वो खाना पीना, खजूर भी बाज़ दफ़ा नहीं खाते थे कि सत्तू पी लिया जाएगा और आराम से फौरी तौर पे वो आपकी बॉडी के अंदर चला जाएगा। हम देखते हैं कि हमारी जिंदगी का सारा शब रोज़ है ही खाने के ऊपर। हमने 4 वक्त का खाना, नॉर्मल रमज़ान से हटकर नॉर्मल 4 वक्त का खाना हमने रखा हुआ है। सुबह का नाश्ता, दोपहर का खाना, फिर शाम में कुछ जिस हल्का फुल्का चाय के साथ हम लेते हैं, फिर रात का खाना। जबकि टोटल 2 वक्त का खाना, अगर हम असलाफ को देखें, वो 2 वक्त का खाना खाते थे, सुबह का खाना और रात का खाना। यही वजह थी कि उन्होंने दीन के लिए, इस्लाम के लिए, और फिर साइंस के अंदर भी अगर आप देखें तो हमारे बड़ों ने, जो मुसलमान साइंसदान गुजरे, उन्होंने बड़े बड़े कारनामे अंजाम दिए हैं। क्यों? उन्होंने अपनी ज़िंदगी को फोकस, अपनी ज़िंदगी का मकसद सिर्फ खाने पीने पर नहीं रखा हुआ था। अच्छा, अब इसके अंदर हम देखते हैं सुबह सहरी के अंदर हम अपने मामूलात, तो उसके अंदर जनाब अली पराठे भी हमारे वहाँ होते हैं और दीगर चीज़ें भी होती हैं, तली हुई चीज़ें भी होती हैं, 2-4 कप चाय के भी होते हैं, सब कुछ है ना। अच्छा, अब इसी तरीके से पूरा दिन फास्टिंग के बाद, भूखा रहने के बाद, जब शाम के अंदर आपका मैदा बिल्कुल खाली होता है, उस वक्त कितनी हैवी चीज़ें हम उसमें डाल देते हैं जनाब। पकोड़े भी होंगे, चाट भी होगी, तमाम तली हुई चीज़ें होंगी और मिर्च मसाला भी ज़्यादा होगा। तो ये तमाम चीज़ें से एकदम से जो है आपके मैदे के ऊपर असरअंदाज होती हैं। नतीजा क्या निकलता है? आपकी सेहत बर्बाद होती है। ठीक, बिल्कुल सही कहा। इसके अंदर मैं एक बात ये कहता हूँ, रमज़ान जो है, अभी हमारे एक चैनल के ऊपर प्रोग्राम आ रहा था, उन्होंने कहा रमज़ान कमाने का महीना नहीं है। मैंने कहा बड़ी मादरत के साथ, रमज़ान कमाने का महीना है, लेकिन नेकियां और इबादत। तो इसी तरह से रमज़ान के अंदर मैं अपनी वाइफ को कहता हूँ कि आपको ज़रूरत नहीं है कि आप आखिरी वक्त तक पकोड़े तल रही हो और अजानें हो रही हो। रमज़ान इबादत का महीना है, इसके अंदर ज़्यादा से ज़्यादा तवज्जो इबादत के ऊपर दी जाए और हल्का फुल्का कुछ लाइट ग़िज़ा, एतदाल के साथ खाएं। ऐसा नहीं है कि आप ना खाएं, नेमतें अल्लाह ने दी हैं, अपना ही पेट है, अपनी ही सेहत है, तो एतदाल हर चीज के अंदर, मुनासिब चीजें खाएं कि
फल फ्रूट्स भी साथ में हों, ज़रा मिर्च मसाले कम रखें, रमज़ान के अंदर मैं क्योंकि ये महीना सब्र का महीना है। शहद का अगर आप शरबत का इस्तेमाल करें, जैसे जाम शीरी है, ये भी एक बेहतरीन मशरूब है। इसी तरीके से जितने भी मशरूब है इनमें फीही शिफा लिन्नास, अल्लाह रब्बुल आलमीन ने शहद को भी शिफा कहा है, तो शहद का शरबत आप इस्तेमाल कीजिए, उससे भी आपको एक फ़ायदा पहुँचता है। चले, बहुत शुक्रिया, आपने ख़ास वक्त दिया। मुझे पता है कि बहुत सारी बातें अभी आपके जहन में और मेरे जहन में भी काफ़ी सवाल इतने सारे मैंने नोट कर लिए थे, लेकिन क्या करें कि वक्त इतना ही था, इजाज़त इतनी थी, इसलिए बहुत कम गुफ्तगू हुई मगर बहुत मुफीद हुई। बहुत शुक्रिया आपका कि आप यहाँ पर आए। तो फिर साहब वॾी महिरबानी अवां जी जो अवां पंहिंजो ख़ासि वक़्तु कढी हिते आयो, ॾाढो सुठो लॻो अवां सां मिली करे कचहरी करे। ऐं इस्माइल साहब अवां जा वॾा बड़, अवां पंहिंजो ख़ासि वक़्तु कढी हिते आयो। आख़िर में तुफ़ैल साहब अवां जे आवाज़ में को कलाम ॿुधंदासीं, पर व्यूवर्स हुन खां पहिरियों मूंखे ॿुधाईंदी हलां त हे प्रोग्राम अवां सभिनी जे लाइ पेश कयो वियो करशी जामे शीरी वारनि जे ताउन सां, ओलपर्ट्स क्रीम, टेलीनोर 4G, डायमंड सुप्रीम फोम, शारजा कुकिंग ऑयल, एनेक्स होम अप्लायंसेस, सोगो सुरहान प्रीमियम गोल्ड डस्ट वारनि जे ताउन सां, फलक बासमती राइस, सुपर मोटरसाइकिल, सुपरस्टार मोटरसाइकिल, हबीब ऑयल मिल्स, उनके अलावा बेक पॉलर्स, कोहिनूर टी, वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स, रूह अफ़ज़ा मेहरान स्पाइसिस, हर्बियन हर्बल फार्मा, प्रोटीन जूस, फास्टर मोबाइल एसेसरीज, हाशमी स्पगुल, मुगलिया निमको, इंटरफूड, पांडा केमिकल, फेस फ्रेश, मीज़ान, LED लाइट, मलका फूड, द क्वीन ऑफ टेस्ट, इन सभिनी जे सहकार जा तमामु घणा थोराइता आहियूं। इंशाअल्लाह हयाती बख़ैर, सुभाणे जेकॾहिं ज़िंदगी साथ न तो वरी अवां सां मुलाक़ात थींदी हिन ई नशियात में कुझु नवनि महिमाननि सां गॾु ऐं कुझु बहितरीन असां कचहरी बि कंदासीं। त तुफ़ैल साहब अवां खे आख़िर में दरख़्वास्त कंदसि त अवां को कलाम ॿुधायो ऐं मुंहिंजे तरफ़ां फ़िलहाल जे लाइ अवां खे इजाज़त वठंदासीं। अल्लाह जे अमान में। बिस्मिल्लाह। हिकिड़ी नंढड़ी दुआ है। अहिड़ी दिल सां दुआ कर, मिठड़ी अमा अहिड़ी दिल सां दुआ कर, मिठड़ी अमा वञा मुल्क मदीने जूं घिटियूं घुमा, अहिड़ी दिल सां दुआ कर, मिठड़ी अमा वञा मुल्क मदीने जूं घिटियूं चुमा, अहिड़ी दिल सां दुआ कर। खणो हथड़ा खुदा जे भाग वरे, दिल कू मोहम्मद कान करे। खणो हथड़ा खुदा जे भाग वरे, दिल कू मोहम्मद कान करे। ॾिसां रोज़ो अखियुनि सां ह्यां ठरे, ॾिसां रोज़ो अखियुनि सां ह्यां ठरे। ॿी कान अथम का दिल में तमा, अहिड़ी दिल सां दुआ कर, मिठड़ी अमा वञा मुल्क मदीने जूं घिटियूं घुमा, अहिड़ी दिल सां दुआ कर। इहो आहे अॼु रात वञा मां पढ़ंदो नबीअ ते सलवात वञा। इरादो आहे इहो अॼु रात वञा मां पढ़ंदो नबीअ ते नात वञा। जियां पहुची उते फिर भात वञा, जियां पहुची उते फिर भात वञा। आहिनि दर्द न लातियूं दिल में दमा, अहिड़ी दिल सां दुआ कर, मिठड़ी अमा
वञा मुल्क मदीने जूं गिटियूं चुमा अहिड़ी दिल सां दुआ कर झली तुंहिंजे अॻियां अम्मा झोली अथम अॼु ख़ासि ख़बर तोसां खोली अथम झली तुंहिंजे अॻियां अम्मा झोली अथम अॼु ख़ासि ख़बर तोसां खोली अथम घणी रोशन चे दिल रोकी अथम घणी सजराणी चे दिल रोकी अथम घुर हाणे दुआ वञी चाठ चुमा अहिड़ी दिल सां दुआ कर मिठड़ी अमा वञा मुल्क सोहणे जे गिटियूं घुमा अहिड़ी दिल सां दुआ कर Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan. Salam Ramazan, Ramazan, Ramazan.